सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल SindhTVHD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो। रानी तो मूंखे न सिर्फ निकाह में कबूल कयो आहे पर सचे दिल सां मूंखे पंहिंजो वर तस्लीम कयो। तो पंहिंजे पीउ सां वञण खां इनकार कयो। जेकॾहिं तूं हली वञी आहे त मां तोखे कोन थो कयां, छो त मूंसां धोखो थियो आहे ऐं मां तोखे धोखो छो ॾियां। मां कसम खणी थो चवां त मां तोखे हथ बि कोन लाहींदुसि। सुभाणे सतावड़े ते तोखे तुंहिंजे माउ पीउ जे घर छॾींदुसि ऐं तेसी ताईं तोखे वापसि वठी न ईंदुसि जेसी ताईं चाचा बहावल तुंहिंजे ऐं मुंहिंजे रिश्ते खे दिलि सां तस्लीम नथो करे। इहो तोसां मीर जो वाइदो आहे। दिमाग़ ते चक्कर खाईंदो मूसा चओ जॾहिं हुनखे ख़बर पवंदी त इज़त जे बदिले में नवाब खान कहिड़ो प्लान कयो आहे ऐं मूसा खे हियां वारो धक लॻंदो। हाणे इहो मीर मूसा बख़्शल ऐं बहावल पाण में विड़ी तबाह बर्बाद थी वेंदा। ॿुधाए पंहिंजे पीउ नवाब खे मूसा चवे थो जेतिरो पहिरो तोखे वधाइणो न वधाए छॾ। मूसा उनजी मौत बणिजी ईंदो। मौत केर बि तोखे मूसा जे घर खां बचाए नथो सघे। जेके बि पंहिंजी ज़िंदगी प्यारी आहे वो नवाब खान खे छॾे पंहिंजी जान बचाए भॼी वञे। जेको नथो भॼणु चाहे न उहो पंहिंजे लाइ कफन वठी रखे, छो त मूंसां हाणे मौत बणिजी तव्हांजे मथां कड़के थो। मौत सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल SindhTVHD ड्रामा।